बे न्यूज़ में खबरनि अपडेट जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कयूं पिया ठट्टो खां। मीरपुर साकरो जो रहवासी ब्यूरो ऑफ स्टेशन एंड डेवलपमेंट खाते के रिटायर मुलाजिम गुलाम कादिर खास कैली प्रेस क्लब मीरपुर साकरो पहुंची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे साफ़ नगिया दाहिंदे इल्ज़ाम हणंदे चयो त मूं 1 साल अॻु रिटायरमेंट वरिती। रिटायरमेंट वारे पैसनि मां मूंखां मज़कूरा खाते के ज़िले इंचार्ज ऑफिसर नूरुद्दीन अब्बासी 1 लख रुपया रिश्वत वरितो हो, जॾहिं त हाणे ॿीहर मूंखां 1 लख रुपया घुरी रहियो आहे। मुझे इनकार करण ते मुंहिंजी 2 महीननि जी पेंशन की पगार पिण बंद कराए छॾी आहे, जंहिं करे आउं बचड़ीवाल बच्चन समेत बुखूं काटण ते मजबूर आहियां। मुंहिंजो डीसीओ ठट्टो ऐं ॿियनि वसवारनि खां अपील आहे त मज़कूरा इंचार्ज खां नोटिस वठी मूंसां इंसाफ़ करे मूंखे पगारूं ॾियारियूं वञनि, न त ॿी सूरत में आउं को बि अहम कदम खणी सघां थो। उन जो ज़िम्मेवार मज़कूरा ज़िले इंचार्ज हूंदो। रिपोर्ट करण लाइ मोहम्मद अशरफ ख़ासकेरी, बेरची बे न्यूज़।